गुज़िरियल हफ़्ते खां उॾेरोलाल स्टेशन ऐं भरपासे जे इलाइक़नि में लखनि जी तादाद में माकड़ जा कटक पहुचण सबबि पोखियल फ़सुल खाई चट करे छॾियो आहे। जॾहिं त आबादगारनि पारां माकड़ जे ख़ात्मे लाइ ख़ातिर ख़्वाह जोगा उपाउ न हुअण करे आबादगार सख़्तु परेशान थी विया आहिनि। माकड़ जे पहुचण ऐं फ़सुल ते थियल हमले सबबि वोण, मिर्च, मकई, मुंग, जुअर, बसर जे ॿिज समेत ॿिया केतिरा ई फ़सुल माकड़ खाई चट करे छॾिया आहिनि, जंहिं करे आबादगारनि खे फ़सुलनि जे पोखी जो ॿिटो नुक़सानु पहुचण सबबि संदनि ॿई हथ मथे ते अची विया आहिनि। ॿिए तरफ़ सॼी सिंध में माकड़ जो फैलजण जे बावजूदि सिंध हुकूमत के बि जोगा उपाउ न आहिनि वरिता। जिते किथे माकड़ फ़सुल खाई आबादगारनि खे कंगालपणे जो शिकार बणाए छॾियो आहे। साॻी तरह ज़िले मटियार जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े इलाइक़नि समेत हिन वक़्तु उॾेरोलाल स्टेशन बि माकड़ जी लपेट में अची वियो आहे। पर उन जे बावजूदि ज़िले इंतिज़ामिया तोड़े ज़राअत जे खाते समेत हिन वक़्तु ताईं कंहिं बि माकड़ जे फ़सुलनि ते हमले जो कंहिं बि अमलदार नोटिस न आहे वरितो, जंहिं करे सॼी सिंध समेत ज़िले मटियार जी ज़राअत मुकमल तौर ते तबाह थी चुकी आहे। उन ॾस में केतिरनि ई आबादगारनि जूं शिकायतूं हुजण खां पोइ उन्हनि राब्ते करण ते ॿुधायो त असांजो फ़ी एकड़ ते फ़सुल जी पोखी दौरान 50 खां 60 हज़ार रुपया ख़र्च अचे थो, पर जॾहिं असां फ़सुल पोखे तयारु कयो आहे त माकड़ फ़सुल खाई चट करे छॾियो आहे। नतीजे में असां कर्ज़दार बणिजी विया आहियूं। उन जे बावजूदि बि हुकूमत खे रेवेन्यू टैक्स बि ॾींदा अचूं पिया, पर हुकूमत हिन वक़्तु ताईं आबादगारनि खे को बि रिलीफ तोड़े जो माकड़ जे ख़ात्मे जो स्प्रे नाहे करायो। हितां जे आबादगारनि सिंध हुकूमत खां मुतालबो कयो आहे त माकड़ जे हमले में तबाह थियल फ़सुलनि जो अज़ालो करे तबाही खां बचायो वञे। गुल मोहम्मद हिंगोरो, सिंध सोशल न्यूज़, मटियारी।